जंग जे मैदान में अलाए केतिरा हरबा हूंदा आहिनि, जंहिंमां पहिरियों हरबो दुश्मन खे धोखे जो ॾिनो वेंदो आहे। ऐं तूं त असांजे पहिरें वार में ई शिकस्त खाए वए चाकर खां। तूं पंहिंजी शिकस्त तस्लीम करे असांजे दर ते अची पंहिंजी ग़लतियुनि जी माफ़ी घुर। थी सघे थो त तो ते रहम खाए तुंहिंजा कुझु मसइला सां हल करे छॾे। चाकर खां जॾहिं दिलि मथां भार वधी वेंदो आहे त कुझु भार दोस्तनि मथां उछलाईंदा आहिनि। मंसूर खान, ही मसलो अहिड़ो आहे जेको दोस्त हल करे नथा सघनि, इहो मूंखे पाण खे हल करणो पवंदो। थी सघे थो त तुंहिंजे मसइले जो हल मूं वटि हुजे ऐं मां तुंहिंजे कमु अची वञा। जेकॾहिं मां चवां तुंहिंजो मौत मुंहिंजी ज़िंदगी बचाए सघे थो त पोइ छा मंसूर खान, तूं मुंहिंजी ज़िंदगी बचाइण जे लाइ पंहिंजो सिर कुर्बान कंदे? इहो वरी तव्हां छा था चओ चाकर खान? तॾहिं त चवां थो त तव्हां वटि मुंहिंजे मसइले जो हल न आहे। तव्हां पंहिंजे अचण जो मक़सदु ॿुधायो। मां त तव्हां ऐं अकबर खान जे विच में ठाह कराइण लाइ भॼंदो थो वठां। ठाह मुंहिंजो ई अकबर खान जो? मंसूर खान, मूं कॾहिं कुकड़नि जो ख़ौफ़ त नाहे कयो, पर असील कुकड़ ज़रूर ॾिठा आहिनि। मंसूर खान, ॿिन असील कुकड़नि खे तूं सॼी ज़िंदगी हिक ई थांव में खाराईंदो रह, पर जॾहिं बि उन्हनि ॿिन्ही जे पेरनि मां ॾोर निकिती त उहे ॿई हिक ॿिए सां विढ़ण शुरू थी वेंदा आहिनि। मुंहिंजो ई अकबर खान जो मिसाल बि उन्हनि ॿिन्ही कुकड़नि जी आहे, जिन जो ठाह कॾहिं बि न थी सघंदो जेसीं ताईं उन्हनि ॿिन्ही मां हिकु मरे नथो। इन जे बावजूद बि जेकॾहिं तूं दोस्ती जो हक़ अदा करणु चाहीं थो त ठीकु आहे, ही वठि हथियार। हाणे फ़ैसिलो तुंहिंजे हथ में आहे। जेकॾहिं तोखे सम्झ में अचे थो त असां ॿिन्ही मां कंहिंखे जीअण घुर्जे ऐं कंहिंखे मरणु घुर्जे त उन मां हिक खे गोली हणी छॾ। तोखे पूरी पूरी इजाज़त आहे। बाक़ी असां मां ठाह हिक ॿिए सां न थींदा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।